अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो वज़ीर उल पुजू मुंहिंजो गाड़ी। मूंखे ॾाढो शौक़ु हूंदो हो गोश्त खाइण जो। छेलनि जा मग़ज़ खाईंदो हुउसि, ओझरी खाईंदो हुउसि ऐं पासे रानूं खाईंदो हुउसि छेलनि जूं। ॾाढो शौक़ीन हुउसि, पर कुदरत साथ न ॾिनो। असांजे सकरणे में जॾहिं खां ॿिनि खां हिनखे कोरोना वायरस थी, हाणे ख़बर कोन थी पवे तो उन्होंने कहा जिन्हें गोश्त वरतो उनखे तो बोली नहीं पिया। सो हाणे आउं पंहिंजे पाण खे आइसोलेशन करे वेठो आहे। पोइ मूं कोशिशि कई त ॾिसां त भला जिन गोश्त वरतो आहे पर कंहिं मञियो कोन। आख़िर में लही पियुसि किचन में ॻोल्हा कया। मूं चयो माना जिन कासाई खां गोश्त वरतो आहे उन्हनि खे ॻोल्हे हथु कया ऐं उन्हनि जी कोरोना जी टेस्ट करायो। मथां उनजी दिमाग़ जी पॉज़िटिव अची वञे, कोरोना फैलिजी वञे। सो अॼु 8 ॾींहं आहे जॾहिं खां सकड़े में कासा हिनखे कोरोना थी आहे। मूं गोश्त पियो खाइणु बंदि करे छॾियो आहे। चपड़ कद्दू पियो खां। अरे चला तव्हांखे बचाया थो को छा सके छा बचाई थो सके। सकरन में कोरोना वायरस थियो आहे हिकिड़े ॿिनि कासाई खे कासाई वठींदा गोश्त। हा सर गोश्त वठींदा त एॾा केतिरनि माण्हुनि खे गोश्त वरितो आहे। उनखे कोरोना थींदे ॻोल्हण आया हूं त किथे गोश्त त कोन वरितो न कोन वरितो। असीं वटार न सी कुबी सो गोश्त वठंदिस निकुर दाल बहर न कुछ कोन ये दस तव्हांखे बचाइण आया हूं। न असीं बची सके अल्लाह बचाईंदो। स गोश्त वरिती कोन ये दा कासाई न केतिरो गोश्त खपायो तव्हां वरितो न ज़रूर न असां कोन वरितो आहे। दस घर जो थाण न भॼे चरियो थी वियो छा। ओ छोकरा निकुर बहर खतरा तो न असां गोश्त कोन वरितो आहे। महिरबानी करे असां घर में निकुर असीं गोश्त न सिखूं पिया बचायूं था तव्हांखे। न असां कोन गोश्त कोन चाढ़ियो आहे। निकिरो हलो बहर महिरबानी करे निकिरो त बहर असां निकिरे दास घर में निकिरो ॾिसूं था गोश्त कोन नथो निकिरे हूंदो गोश्त न दा निकिरे दा तव्हां निकिरे असां गोश्त के साथ में तव्हां बैठ निकिरे दा हां त सवेर काटी तव्हां निकिरो छा जो असां गोश्त नथो आहे। जी दोस्तों ई मूं पंहिंजे हिसाब सां हिकिड़ी मज़ा या वीडियो ठाही। उमेद आहे तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदी। ऐं आऊं कंहिंजी दिलि आज़ारी करणु नथो चाहियां कि ॾाढी कोशिशि कयूं पर कोरोना खां सभिनी खे एहतियात करणु घुरिजे। धंधा ॾाढी ख़तरनाक आहे। अलाह साईं असां हर मुस्लमान खे पूरी जेका मख़लूक आहे उन खां बचाईंदो। ऐं उमेद आहे त हीअ मुंहिंजी नंढड़ी कोशिशि आहे, नंढड़ी वीडियो आहे ऐं काफ़ी वीडियो ठाहींदो रहंदो आहे ऐं तमामु दोस्तनि खे पसंदि ईंदियूं आहिनि। हिकु नंढड़ी मूं कोशिशि कई आहे। उमेद आहे त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। जेकॾहिं पसंदि अचे त मारे चैनल खे अॼु घंटी ईंदी आहे न हीअं करे छॾियोसि। तव्हां दोस्तनि जी महिरबानी।